भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी सलीब मक़तल खे नओं नियापो, क़दीम दुनिया जदीद थी वई। सलीब मक़तल खे नओं नियापो, क़दीम दुनिया जदीद थी वई। असांजी राणी त हथ लोॾे, वॾे वकारे शहीद थी वई। इहा ई पिड़ जी पुकार आहे त सिर ॾियण जी रस्म अदा थिए। इहा ई पिड़ जी पुकार आहे त सिर ॾियण जी रस्म अदा थिए। इहो ई सरमन जो फ़िलसफ़ो आहे त फ़िक्र पंहिंजे को फ़िदा थिए। हे सिर खे गोरण ॾियाच वांगे, सभिनि जी ख़्वाहिश शदीद थी वई। हे सिर खे गोरण ॾियाच वांगे, सभिनि जी ख़्वाहिश शदीद थी वई। असांजी राणी त हथ लोॾे, वॾे गोलियों की आवाज आई और मोहतरमा अपनी गाड़ी में गिर गई। उसके बाद धमाका हुआ। उहे फांसी जा झूला झुलिया, उन्हनि बुत ते सजायूं गोलियूं। उहे हिकिड़ो आहे घर किरोड़े, उन्हनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जूं ॿोलियूं। उहा कलंदर सां मस्त मलंगी, नई सुबुह जी नवीद थी वई। असांजी राणी त हथ लोॾे, वॾे वकारे शहीद थी वई। हसन हुसैन जी ही हिकायत, ये करबला जी लिखियल कहाणी। ये बीबी ज़ैनब जी पाक पोती, ये रत जरख में सिंध राणी। यज़ीद तोसां आ जंग जारी, ऐं वेड़ वेतर शदीद थी वई। असांजी राणी त हथ लोॾे, वॾे वकारे शहीद थी वई। असांजी राणी त हथ लोॾे, वॾे वकारे शहीद थी वई। आवाज़ शहबाज रिंद, शायरी हसन दर्स, पेशकश लियाकत रिंद।